अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाह व बरकातहू। असां पढ़ूं पिया सूरत यूनुस अलैहिस्सलाम 41 आयतूं पढ़ियूंसीं। हाणे वरी 17 आयत खां पढ़ूं था। أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وما كان هذا القرآن أن يفترى وما كان هذا القرآن أن يفترى من دون الله ولكن تصديق الذي بين يديه وتفصيل الكتاب لا ريب فيه من رب العالمين أم يقولون افترى قل فاتوا بسورة مثله ودعوا من استطعتم من دون الله إن كنتم صادقين بل كذبوا بما لم يحيطوا بعلمه ولما يأتهم تأويله كذلك كذب الذين من قبلهم فانظر كيف كان عاقبة الظالمين ومنهم من يؤمن به ومنهم من لا يؤمن به وربك أعلم بالمفسدين وإن كذبوك اے रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकॾहिं तोखे इहे कूड़ो था कनि कूड़ो था चवनि وإن كذبوك فقل لي عملي ولكم عملكم मुंहिंजो अमल मूंसां तव्हांजो अमल तव्हां सां लकुम दीनुकुम वली दीन وإن كذبوك فقل لي عملي ولكم عملكم وأنتم بريئون مما عملوا وأنا بريء مما تعملون मुंहिंजो को वास्तो कोन्हे जेको तव्हीं अमल करियो था मुंहिंजे अमलनि सां तव्हांजो को वास्तो कोन्हे तव्हीं बरी आज़ादु आहियो हा तव्हां अलॻि आहियो तव्हां बरी आहियो तव्हां आज़ादु आहियो अंतुम बरीउन मिम्मा आमलो जेको आऊं अमल थो करियां उन खां तव्हीं आज़ादु आहियो अमल बरी आहियो فإن كذبوك فقل لي عملي ولكم عملكم أنتم بريئون مما أعمل وأنا بريء مما تعملون ومنهم من يستمعون إليك इनमां के आहिनि जेके ॿुधनि था तोखे हे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोखे ॼणी ज़रूरत महसूसु थिए थो भाई त ॿुधनि पिया ومنهم من يستمعون إليك कन ॾेई पिया ॿुधनि भाई त ॿुधनि पिया أفأنت تسمع الصم पर तूं छा ॿोड़नि खे ॿुधाईंदे यानी pretending to be listening but they are not listening they cannot listen they are summan they are ॿोड़ा ولو كان لا يعقلون जेके उन्हनि खे अक़ुलु न हुजे त बि तूं उनखे ॿुधाईंदे छा ॿुधाए सघंदे ॿोड़नि खे जंहिं खे अक़ुलु ई न हुजे ॿोड़ा त आहिनि ई आहिनि अक़ुलु बि कोन्हनि अक़ुलु आहे न कोन ॿोड़ा कनि अथनि जहिड़ा न अथनि ख़ैर आहे अखियूं आहिनि कोन को अक़ुलु आहे कोन को त अखियूं अक़ुलु अंधो आहे अक़ुलु अखियूं ज़ाहिरी अखियूं न आहिनि अंधियूं अलाह ताला चए थो ومنهم من يستمعون إليك أفأنت تسمع الصم ولو كانوا لا يعقلون ومنهم من ينظر إليك इनमां के अहिड़ा आहिनि जेके pretending to be looking at you to be seeing you to be watching you ومنهم من يستمعون إليك أفأنت تسمع الصم ولو كانوا لا يعقلون ومنهم من ينظر إليك أفأنت تهدي العمي छा तूं अंधनि खे ॾेखारे सघंदे हिदायत कराए सघंदे
वलौ कानू ला युबसिरून, जो भले ॾिसी न सघंदा हुजनि हुनखे तूं कहिड़ी हिदायत करे सघंदा आहिनि। हे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे जो तूं अंधनि खे ॾेखारी ऐं पंहिंजो ॿोड़नि खे ॿुधाई ऐं गुंगनि खे ॻाल्हाई। ومنهم من يستمعون إليك أفأنت تسمع الصم لو كانوا لا يعقلون ومنهم من ينظر إليك अबू लहब तो ॾांहुं ॾिठो पिए नंढे हूंदे खां वठी तोखे खयईं थिए, तुंहिंजो वॾो खयईं तुंहिंजे, पर ॾिठाई कोन को तोखे, तुंहिंजी सलाहियत तुंहिंजो क़दुरु न सुञाताईं। अबू जहल तुंहिंजो क़दुरु न सुञातो, वलीद बिन मुग़ीरा तुंहिंजी तोखे न ॾिठो। ॾिसे हा त ईमान हाणे हा, ॾिसाई ॾिठाई कोन त ईमान किथां आणींदो। ومنهم من ينظر إليك فأنت تهدي العمي, अंधे खे त हिदायत करे सघिबो। वलौ कानू ला युबसिरून, जो बसारत जंहिंखे न आहे हुनखे कहिड़ी हिदायत करे सघिबी, इनसाइट न आहे, बसारत न आहे। इन अल्लाह ला यज़लिमु अन्नास शैआ, अलाह ताला इंसान ज़ात सां ज़ुल्म कोन थो करे कंहिं बि ज़रो बि। इन अल्लाह ला यज़लिमु अन्नास, कंहिं बि इंसान सां, हिंदू हुजे, काफ़िर हुजे, मुस्लमान हुजे, मोमिन हुजे। इन अल्लाह ला यज़लिमु अन्नास शैअन वलकिन अन्नास अनफुसहुम यज़लिमून, पर इंसान ई आहिनि जेके पाण ई पाण सां ज़ुल्म कनि था, ॿुधनि नथा, ॾिसनि नथा। अलाह ताला जेको ॿुधाए थो, ॾेखारे थो। ويوم يحشرهم كأن لم يلبثوا إلا ساعة من النهار, ऐं जॾहिं उथारिया वेंदा हुन वक़्तु ईअं महसूसु थींदो हुननि खे तुंहिंजी ज़िंदगी में कई रहिया हुआ को ॾींहं जो को हिसो, यानी एतिरो 70 साल 77 साल 80 साल 90 साल 100 साल ज़िंदा रहिया धरती ते, पर चवंदा ॾींहं जो हिसो को रहियासीं, को वक़्तु थोरो घणी लॻियासीं। ويوم يحشرهم كأن لم يلبثوا إلا ساعة من النهار يتعارفون بينهم, ॿिए खे सुञाणंदा पिया, يتعارفون, हुनखे सुञाणे हुनखे सुञाणे, हू फलाणो आहे, हू फलाणो आहे, फलाणो आहे। يتعارفون بينهم قد خسر الذين كذبوا بلقاء الله وما كانوا مهتدين, बेशक उहे खसारे में पिया, टोटे में पिया, नुक़सान में पिया, जिन अलाह जे लिक़ा खे कूड़ो कयो, यानी न मञियाऊं त को अलाह खे ॾिसणो पवंदो, अलाह वटि वञिणो पवंदो, इन्ना इलाही व इन्ना इलैहि राजिऊन त चवंदा हुआ पिया, पर इहो मञींदा कोन हुआ त को असां अलाह वटि वेंदासूं, हाज़िर थिबो, लिक़ा थींदो, रब पाक जो हाज़िरी थींदी, उते हिसाब किताब थींदो, जन्नत जहन्नम थींदो, इहो मञींदा कोन हुआ। قد خسر الذين كذبوا بلقاء الله وما كانوا مهتدين, ऐं उहो हिदायत ते न हुआ, सम्झाऊं ते त असीं हिदायत ते आहियूं, या सबून अन्नम इहो सनून सुना, सम्झाऊं ते त असां ॾाढा सुहिणा कम पिया करियूं, पर ईअं हुयो कोन को। وإما نرينك بعد الذي نعدهم, हे रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेकॾहिं असीं चाहियूं त तोखे उहे ॾेखारियूं तुंहिंजे हयातीअ में ई, तुंहिंजे वफ़ात खां अॻु में, जेका असां वाइदो कयो आहे, कुझु असीं तोखे ॾेखारींदासूं, कुझु असीं तुंहिंजे हयाती खां पोइ, विसाल खां पोइ कंदासूं, मतिलबु सभु ॻाल्हियूं थींदियूं। अरबस्तान ईमान आणींदो, शाम ऐं सीरिया ऐं पंहिंजो इराक ऐं ईरान ऐं फलाण तीर मटी सिंध हिंद सभु मुस्लमान थींदा तुंहिंजे वञण, तुंहिंजे वफ़ात खां पोइ। وإما نرينك بعد الذي نعدهم بعد الذي نعدهم, के शयूं जेके असां वाइदो जिन जो कयो आहे से असीं तोखे ॾेखारींदासूं जेकॾहिं चाहियूं त। وإما نرينك بعد الذي نعدهم, जेको असां तोसां वाइदो कयो आहे तुंहिंजी हयाती में ई के ॾेखारींदासूं शयूं। ऐं न तवफ़यनक, जॾहिं वफ़ात ॾींदासूं उन खां पोइ बि ॾेखारींदासूं तुंहिंजे उमत खे
मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत खे ॾेखारींदासूं त कीअं ट्रम्प जे मुल्क में बि माण्हू मुस्लमान पिया थियनि, जज़ीरनि में मुस्लमान पिया थियनि, न्यूज़ीलैंड में मुस्लमान पिया थियनि, ऑस्ट्रेलिया में मुस्लमान पिया थियनि, यूरोप में अमेरिका में जिथे किथे माण्हू मुस्लमान पिया थियनि, ॾेखारींदासूं तुंहिंजी उम्मत खे ॾेखारींदासूं तुंहिंजी वफ़ात खां पोइ। قد خسر الذين كذبوا بلقاء الله وما كانوا مهتدين وإما نرينك بعد الذي نعدهم أو نتوفينك فإلينا مرجعهم सभिनी जो रुजू थियणु मोटणु असां ॾांहुं आहे। ثم الله شهيد على ما يفعلون पर अलाह ताला शाहिद थींदो उन्हनि सभिनी कमनि ते जेके हू कंदा हुआ, अमल कंदा हुआ, त सभिनी ते अलाह शाहिद थींदो, अलाह पाण शाहिद आहे। वलिकुल्लि उम्मतिन रसूल, अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना। हिन वजह सम्झिजे त हर मुल्क में, हर ज़माने में, हर जनरेशन मंझि अलाह ताला नबीअनि खे मोकिलींदो रहियो। अॻ में मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॻ में, हाणे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अची वियो, उन खां पोइ आख़िरी नबी आओ, उहो पोइ नबी कोन्हे अचिणो को, पर हिन खां अॻु में ॼण नबी हर मुल्क ते, हर ॿोलीअ में, हर ज़ुबान में, हर इलाइक़े में मोकिलियईं थिए। हिन मज़ा ई आहे, ॿियनि हंधि बि अलाह ताला सूरत हज में बि वलिकुल्लि उम्मतिन रसूल, हर हिकु उम्मत जे लाइ रसूल आहे। फइज़ा जाअ रसूलुहुम, पोइ जॾहिं रसूलनि जो अची चुको, क़ुदिय बैनहुम बिल क़िस्त, त पोइ फ़ैसिलो थी वेंदो इंसाफ़ सां, अलाह ताला फ़ैसिलो करे छॾींदो हुन वक़्तु जीअं नबी अची वियो, पाक रसूल अची वियो। वलिकुल्लि उम्मतिन रसूल फइज़ा जाअ रसूलुहुम, पोइ जॾहिं हुननि जो रसूल हुन वटि अची चुको, क़ुदिय बैनहुम बिल क़िस्त, त पोइ इंसाफ़ सां सॼो फ़ैसिलो थींदो हुन वटि जॾहिं नबी खे अचण खां पोइ। वहुम ला युज़लमून, ऐं हुन सां पोइ बेइंसाफ़ी कोन थींदी, ज़ुल्म हुन सां कोन कयो वेंदो अलाह ताला जी तरफ़ां। वयक़ूलून मता हाज़ल वादो, ऐं इहे चवनि था काफ़र त किथे उहो वाइदो कॾहिं थींदो, यानी क़यामत कॾहिं थींदी, हिसाब किताब कॾहिं थींदो। वयक़ूलून मता हाज़ल वाद, कॾहिं थींदो इहो हाज़ल वाद, इहो वाइदो जेको करियूं पियो सो कॾहिं पूरो थींदो। इन कुंतुम सादिक़ीन, जे तूं सचो आहीं इहे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, त पोइ कॾहिं थींदो वाइदो, पुछनि था काफ़र। कुल, ए नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चओ इन्हनि खे, कुल ला अमलिकु लिनफ्सी, कुल ला अमलिकु लिनफ्सी दर्रन वला नफ़अन, ऐं पंहिंजे पाण सां न को नुक़सानु पहुचाए सघां थो, न को फ़ाइदो पहुचाए सघां थो, पंहिंजे पाण खे बि, ॿियनि खे त सुठो। कुल ला अमलिकु लिनफ्सी दर्रन वला नफ़अन इल्ला मा शाअ अल्लाह, सवाइ उन जे जो अलाह चाहींदो, जंहिंखे ईमान ॾींदो, जंहिंखे हिदायत ॾींदो, जंहिंखे नुक़सानु पहुचाइणु चाहींदो, जंहिंखे खसारे में विझणु चाहींदो, जंहिंखे नफ़ो ॾियणु चाहींदो, ईमान ॾियणु चाहींदो, हिदायत ॾियणु चाहींदो, ज़ुल्मत में रखणु चाहींदो, संदसि मर्ज़ी। कुल ला अमलिकु लिनफ्सी दर्रन वला नफ़अन इल्ला मा शाअ अल्लाह, लिकुल्लि उम्मतिन अजल, हर उम्मत जो हिकिड़ो ज़मानो आहे, हिकिड़ो टाइम आहे, मुक़ररु आहे। कॾहिं उम्मत उहा उभरंदी, कॾहिं ज़लील थींदी, कॾहिं ख़्वार थींदी, कॾहिं उरूज ते ईंदी, कॾहिं ज़वाल थी ईंदी, कॾहिं ईमान आणींदी, कॾहिं काफ़िर रहंदी, सभु कंहिंजो पंहिंजो टाइम मुक़ररु आहे। लिकुल्लि उम्मतिन अजल, अजल वक़ररु वक़्तु मुक़ररु आहे। इज़ा जाअ अजलुहुम, मौत जो वक़्तु मुक़ररु आहे, उभरण जो वक़्तु मुक़ररु आहे, ज़लील थियण जो, ख़्वार थियण जो, ज़वाल जो मुक़ररु आहे वक़्तु। लिकुल्लि उम्मतिन अजल इज़ा जाअ अजलुहुम ला फला यस्तअख़िरून साअतन वला यस्तक़दिमून, पोइ हिकिड़ी घड़ी बि न का पोइते हलंदी ॻाल्हि, न को अॻिते वधंदी, न को अॻु में अचे हिकिड़ी घड़ी, न को पोइते थिए हिकिड़ी घड़ी। जॾहिं अजल हुननि जो अची वियो, जॾहिं टाइम मुक़ररु थी वियो, ज़वाल जो टाइम अची वियो, उरूज जो टाइम अची वियो, ज़ुल्मत में मरण जो जेको बि टाइम मुक़ररु अलाह ताला हर शइ जो कयो आहे, उहो जॾहिं अची वियो
فلا يستأخرون ساعة ولا يستقدمون कुल नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चओ हिननि खे قل أرأيتم إن أتاكم عذابه بياتا أو نهارا ماذا يستعجل منه المجرمون ॾिसो हे नबी पाक हिन खे चओ त ॾिसो सही अराइतुम इन अताकुम अज़ाबु जेकॾहिं अचे तव्हां वटि अज़ाब बयातन राति जो जॾहिं सुता पिया आहियो तंहिं वक़्तु अची वञे अज़ाब सुते हूंदे ऐं नहारनि जॾहिं जाॻो पिया रांदियूं पिया कयो रुंदियूं पिया कयो क्रिकेटूं पिया खेॾो फुटबॉल पिया खेॾो उन वक़्तु अज़ाब अची वञे बिज़नेस पिया कयो घणी दुकाननि में वेठा आहियो उन वक़्तु अज़ाब अची वञे बयातनि सुते राति जो ऐं नहारनि ॾींहं जो जाॻंदे कमु कंदे बिज़नेस कंदे नौकिरी कंदे चाकरी कंदे बाज़ार में घुमंदे रांदियूं कंदे रुंदियूं कंदे क्रिकेटूं खेॾंदे फुटबॉल खेॾंदे जेकॾहिं अलाह ताला जो अज़ाब अची वञे पोइ छाला मुजरिम जेके आहिनि से तकड़ था कनि यानी असां जॾहिं अज़ाब ॾींदासूं त ईंदो तकड़ छाला था कयो मुजरिम जेके आहियो मुजरिम तकड़ छाला था कयो हिन खे चओ أرأيتم إن أتاكم عذابه بياتا أو نهارا ماذا يستعجل منه المجرمون أثم إذا ما وقع آمنتم به छा वरी जॾहिं अची वेंदो अथम इज़ा मां वक़ आमनतुम बि पोइ उन वक़्तु जॾहिं अज़ाब अची वेंदो पोइ ईमान आणींदो अज़ाब खां पोइ कहिड़ो ईमान ईंदो अथम इज़ा मां वक़ जॾहिं वाक़िअ थी वेंदो अज़ाब अची वेंदो पोइ ईंदा आणींदो आमनतुम बि अला वक़द कुंतुम बि तस्ताजिलून पोइ उन वक़्तु तव्हांखे चइबो न हाणे जो लफ़्ज़ वरी बि ईंदो हिन ई सूरत में हाणे जॾहिं अज़ाब अची चुको पोइ हाणे अला हाणे वक़द कुंतुम बि तस्ताजिलून हिन खां अॻु में सही तकड़ कंदा हुओ त कॾहिं थो अज़े अचां हाणे अज़ाब अची चुको अथव त पोइ हाणे ॾियो मुंहुं अला सिर्फ़ु करियर नैनवा करिया यूनुस नबी जे हिन सूरत जो नालो यूनुस आहे सिर्फ़ु हिकिड़ी आयत आहे यूनुस अलैहिस्सलाम जे मुतलिक़ उहा बि संदसि मुतलिक़ न आहे संदसि करीअ जे मुतलिक़ आहे जंहिं तां अज़ाब अलाह ताला लाथो उन वक़्तु छो जो उन्हनि इस्तग़फ़ार कयो माफ़ी घुरियऊं बख़्शिश घुरियऊं सॼी क़ौम गॾिजी जेकॾहिं न घुरनि हा जेकॾहिं इहा ॻाल्हि न कनि हा त इहो करीअ ते जेकॾहिं मके ते ताइफ़ ते इस्तग़फ़ार करण वारा न हुजनि हा रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे विच में न हुजे हा सूरत अनफाल में सूरत तौबा में त अलाह ताला जो अज़ाब अची चुके हा मके ते ताइफ़ ते करीअ नैनवा ते यूनुस अलैहिस्सलाम जे ज़माने में सन ख़रीब जे ज़माने में أثم إذا ما وقامنتم به الآن وقد كنتم به تستعجلون ثم قيل للذين ظلموا ذوقوا عذاب الخلد पोइ जेके हूंदा ज़ालिम उन्हनि खे चयो वेंदो उन वक़्तु त हाणे चखो अज़ाब ख़ुल्द जो जहन्नम जो हमेशह रहण जो अज़ाब हाणे वेठा चखो हाणे चखो आहे हिकिड़े दफ़े हाणे चखो वेठा खाओ पीओ ढो करियो मज़ो करियो माणियो अज़ाब जहन्नम जो हमेशह जे लाइ آمنتم به الآن وقد كنتم به تستعجلون ثم قيل للذين ظلموا खे चयो वेंदो जेके ज़ालिम जिन ज़ुल्म कयो ذوقوا عذاب الخلد هل تجزون إلا بما كنتم تكسبون छा तव्हांखे का जज़ा बदिलो इन खां सवाइ को ॾिनो वेंदो या ॾिनो वियो
सवाइ उन जे जेको तव्हां कमायो, जेको यकसबून जेको कसब कयव उन मुताबिक़ तव्हांखे जज़ा मिली आहे, उन बदिलो मिलियो आहे। जज़ा आहे जेका सज़ा आहे, जज़ा आहे जेका चङो बदिलो आहे जन्नत आहे, जज़ा आहे जेको जहन्नम आहे। तव्हांखे पंहिंजे किरकीअ जे मुताबिक़ ॾिनो वियो आहे। तव्हां सां ज़ुल्म अलाह ताला न कयो आहे। वयस्तंबिऊनक अहक़ुन हुव, ऐं पुछनि था, ख़बर पुछनि था तोखां। वयस्तंबिऊनक नब, तोखां पुछनि था नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोखां पुछ। वस्तंबिऊनक अहक़ुन हुव, छा हीअ हक़ीक़त आहे जेको अलाह ताला चवे पियो क़ुर में, या छा हक़ीक़त आहे? छा हक़ीक़त आहे? नथी मञण में अचे तव्हांखे? कुल जी बेशक इहा हक़ीक़त आहे। उहा रबी, मूंखे मुंहिंजे रब जो कसम आहे त इहो सच आहे। कुल रबी इन्नहू लहक़, बेशक इहा ज़रूरु हक़ आहे। लहक़, बेशक इहो ज़रूरु हक़ आहे। कुल रबी इन्नहू लहक़ वमा अंतुम बिमुअजिज़ीन, ऐं तईं अलाह ताला खे आजिज़ करे सघण जी सलाहियत नथा रखो। तव्हां अहिड़ा न आहियो जो अलाह ताला खे आजिज़ करियो, मग़लूब करियो। अलाह ताला ग़ालिब आहे। वल्लाहु ग़ालिबुन अला अम्रिही वलाकिन अक्सरन नास ला यअलमून। कुल वरब्बी इन्नहू लहक़ वमा अंतुम बिमुअजिज़ीन वलौ अन्न लिकुल्लि नफ्सिन ज़लमत मा फिल अर्द लफ्तदत बिही। उन वक़्तु सॼी दुनिया जा ख़ज़ाना जेकॾहिं वटि हुजनि ऐं फिदीअ में ॾियणु चाहे त उन खां क़बूल, उन वटि हूंदा ई कोन को जो ॾिए, पर जे हुजनिसि त बि क़बूल न कया वेंदा। ॿई ॻाल्हियूं असांजे हथ में हिकिड़ो त आहिनि ई कोन। हथे ख़ाली क़बर में विझंदुसि, हथे करियूं साड़े मुछ मोकिलींदुसि, हथे ख़ाली जेको आहे वेंदो क़बर में, मिटी थींदो जेको बि, हथु ख़ाली। पैरामिड्स में जेके सुता पिया आहिनि फिरौन, उन्हनि पंहिंजा ख़ज़ाना पाण सां गॾु सुम्हारे छॾिया। उहे वरी आया यूरोपियन्स, पंहिंजो जर्मन्स ऐं फ्रेंच ऐं अमेरिकन्स ऐं इंग्लैंड वारा सभु खणी हलिया। हाणे हथनि कुझु कोन को। वलौ अन्न लिकुल्लि नफ्सिन ज़लमत, मुंहिंजे दड़े जा ख़ज़ाना सभु खणी विया। ब्रिटानिया वारा, हिंदुस्तान वारा सभु वञी म्यूज़ियम में पंहिंजे में रखियाऊं। असांजो मुंहिंजो दड़ो ख़ाली लॻो पियो आहे। उते ठिकर भितर जेके रखियाऊं उहे पनाहगीर खणी विया, जेके हुआ पंहिंजे इन मुसीबत में, पंहिंजो डिपार्टमेंट में हेरिटेज जे। वलौ अन्न लिकुल्लि नफ्सिन ज़लमत मा फिल अर्द लफ्तदत बिही वसर्रुन नदामत लम्मा रअवुल अज़ाब, ऐं लिकाईंदा पंहिंजी निदामत उन वक़्तु। लिखण जहिड़ी आहे कोन निदामत, निदाम नादिम थींदा। उन वक़्तु पंहिंजे ते पछताव कंदा त असां छो कयोसीं, ऐं जेकॾहिं हीअं हुजूं हा, जेकॾहिं हीअं हुजूं हा, ईमान वारा हुजूं हा, मोमिननि सां हुजूं हा, जन्नत में हुजूं हा। ला हौल वला कुव्वत इल्ला वसर्रुन नदामत लम्मा रअवुल अज़ाब वक़ुदिय बैनहुम बिल क़िस्त, ऐं हुननि जे विच में फ़ैसिलो अलाह ताला पंहिंजे इंसाफ़ सां करे थो। वक़ुदिय बैनहुम बिल क़िस्त, क़िस्त सां, साइमी सिधी हूंदी, हीअं न उबती सुबती हीअं हुजे, मथे हुजे, हेठेड़ी हुजे। वैलुल लिल मुतफ़्फ़िफ़ीन वहुम ला युज़्लमून, उन सां को ज़ुल्म न कयो वेंदो। अला इन्न लिल्लाहि मा फ़िस समावाति वल अर्द, ख़बरदार बेशक अलाह ताला जेको आहे सॼ जेकी बि आसमाननि में आहे, ज़मीननि में आहे, सो अलाह ताला जी मिल्कियत आहे। लिल्लाहि मा फ़िस समावाति, अलाह जे लाइ आहे, माना अलाह जी आहे, अलाह जी मिल्कियत आहे। अलाह उनजो मालिक आहे, उनजो ख़ालिक़ आहे, उनजो ठाहींदड़ आहे, मिल्कियत हुनजी आहे, बादशाहत हुनजी आहे। अला इन्न लिल्लाहि मा फ़िस समावाति वल अर्द, अला इन्न लिल्लाहि मा फ़िस समावाति वल अर्द अला इन्न वअदल्लाहि हक़्क़ुन, बेशक ख़बरदार अलाह ताला जो वाइदो सचो आहे, हक़ आहे। अला इन्न वअदल्लाहि हक़्क़ुन वलाकिन अक्सरहुम ला यअलमून, बेशक घणा इंसान जेके आहिनि इहा ॻाल्हि नथा ॼाणनि,
नथा सम्झनि, अकुल न अथनि। हू ई आहे जेको ज़िंदा रखे थो, उहो ई आहे जेको जीआरे थो, उहो ई आहे जेको मारे थो। उहो ई आहे जेको ज़िंदगी ॾिए थो ऐं ज़िंदगी सस्टेन कराए थो। ॾिनई ज़िंदगी 77-78 साल असांखे थी विया धरती ते, आज़ार कंदे, हवा खाईंदे, अलाह ताला जी ज़ुल्म कंदे धरती ते। मारण वारो बि उहो ई आहे, ॿियो को मारे कोन सघंदो। अलाह ताला जॾहिं हुकुम कंदो मरण जो तॾहिं मरी पइबो। सभई मोटंदा, वरी सभु रुजू वरी कंदा, सभई अलाह ताला ॾांहुं सभिनी जो रुजू थींदो, मोटण थींदो अलाह ताला ॾांहुं। या अयुहन्नास, हे इंसान ज़ात वारो, क़द जातकुम मौइज़तुम मिन रब्बिकुम, बेशक तव्हां वटि अलाह ताला वटां नसीहत अची चुकी आहे, वाइज़ अची चुको आहे, हीउ क़ुर भलो अची चुको आहे, फ़ुरक़ान भलो अची चुको आहे। या अयुहन्नास क़द जातकुम मौइज़तुम मिन रब्बिकुम, तव्हांजे रब वटां तव्हांजे लाइ नसीहत, भलाई चङाई तव्हांजे लाइ अची चुकी आहे। या अयुहन्नास, हे इंसान ज़ात वारो, न रुगो मोमिनो, न रुगो फलाणा, न को ठीरा, सॼी दुनिया जा इंसान ज़ात, हुनखे अलाह ताला ख़िताब थो करे। हीअ 57 आयत, 58 आयत शफ़ा जी आयत आहे। ऐं पंहिंजो या अयुहन्नास क़द जातकुम मौइज़तुम मिन रब्बिकुम, तव्हांजे रब वटां, वशिफ़ाअ लिमा फ़िस्सुदूर, ऐं तव्हांजे सीननि में जेके ज़न, जेको कंजेक्चर, जेके ख़्याल, जेके वहम, जेके विस्वसा, जेको जादू, जेको फितनू, जेको बुछड़ाई आहे, उनजो अलाह ताला इहो इलाजु रखियो आहे इन मंझि, हिन क़ुर मंझि। वनज़िल मिनल क़ुरान मा हुव शिफ़ाअ व रहमतुल लिल मुमिनीन, हिननि क़ुर मंझि शिफ़ा आहे, हिन सूरत में शिफ़ा आहे, हिन आयतुनि में शिफ़ा आहे। हीअ ॿ आयतूं 57-58 आयतूं शिफ़ा जूं आयतूं 6 आहिनि क़ुर शरीफ़। या अयुहन्नास क़द जातकुम मौइज़तुम मिन रब्बिकुम वशिफ़ाअ लिमा फ़िस्सुदूर, हीउ सदर जेको सीनो आहे, हिन में तव्हांजी दिलि आहे, हिन में तव्हांजा फिफड़ा आहिनि, हिन में तव्हांजा जिगर आहिनि, हिन में तव्हांजा बुखियूं आहिनि, हिन में सभु जेके इम्पॉर्टेंट जिन जे करे ज़िंदगी सस्टेन करे थी, उहे सभु उज़वा इन मंझि आहिनि, सीने मंझि। उन में सीने जी शफ़ा इन में रखियलु अलाह ताला इन ॿिनि आयतुनि मंझि। या अयुहन्नास क़द जातकुम मौइज़तुम मिन रब्बिकुम वशिफ़ाअ लिमा फ़िस्सुदूर वहुदन वरहमतुल लिल मुमिनीन, ऐं अलाह ताला वटां हिदायत बि इन्हनि आयतुनि में, इन क़ुर में रखियलु आहे, ऐं रहमत बि अलाह ताला जी इन में आहे, शफ़ा बि आहे, हिदायत बि आहे, रहमत बि आहे, वाइज़ बि आहे, 4 ई शयूं आहिनि। मौइज़त आहे तव्हांजे रब वटां, शिफ़ा आहे रब वटां, सुदूर में हिदायत आहे रब वटां, रहमत आहे रब वटां, इन आयत में, इन्हनि क़ुर में। इन या अयुहन्नास क़द जातकुम मौइज़तुम मिन रब्बिकुम वशिफ़ाअ लिमा फ़िस्सुदूर वहुदन वरहमतुल लिल मुमिनीन, कुल, हे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, चओ इन्हनि खे, कुल बिफ़ज़लिल्लाह, इहो अलाह ताला जे फ़ज़ल सां थियो आहे, ईअं कोन पाण ई थी वियो, अलाह ताला जो फ़ज़ल आहे तव्हां ते, इन करे इहो थियो आहे, इन करे क़ुर लथो आहे, इन करे ही सूरत लथी आहे, इन करे ही आयतूं लथियूं आहिनि, इन करे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आयो आहे तव्हां वटि। इहो शुक्र करियो हुनजे अचण जो, फ़र्ह करियो, ख़ुशी मल्हायो, इनजी ख़ुशी मल्हाइण खां अफ़सोस न करियो, मातम न करियो। या अयुहन्नास क़द जातकुम मौइज़तुम मिन रब्बिकुम वशिफ़ाअ लिमा फ़िस्सुदूर वहुदन वरहमतुल लिल मुमिनीन, कुल बिफ़ज़लिल्लाह व बिरहमतिही फ़बिज़ालिका फ़लयफ़रहू, पोइ इन करे ख़ुशी मल्हायो, मातम न करियो। हर वक़्तु था सॼो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मीलाद न आहे मल्हाइणो, ई न आहे करिणो, ई न आहे करिणो, ई न आहे करिणो, ख़ुशी मल्हायो, मातम न करियो। फल यफ़रहू, फ़रह करियो, ख़ुशी मल्हायो।
فَلْيَفْرَحُوا خَيْرٌ مِّمَّا يَجْمَعُونَ ख़ुशी मल्हाइण या वधीक भली आहे। हीअ क़ुर तव्हांजे लाइ वधीक भलो आहे, हीअ सूरत तव्हांजे लाइ वधीक भली आहे, हीअ आयतूं तव्हांजे लाइ वधीक भलियूं आहिनि जेको तव्हां जमा पिया करियो सामान ज़िंदगी जा, पंहिंजो हवाई जहाज़, पंहिंजो मोटर कारियूं, पंहिंजा घर, पंहिंजा 15 घर 20 घर वठण जूं ख़्वाहिशूं जेके वेठा करियो, उन खां इहो भलो अथव। हीअ 2 आयतूं भलियूं अथव, हीअ सूरत भली अथव, हीअ क़ुर भलो अथव। नबी पाक जो अचणु जेको आहे भलो आहे तव्हांजे लाइ। या अय्युहन्नासु क़द जाअतकुम मौइज़तुम मिन रब्बिकुम व शिफ़ाअ लिमा फ़िस्सुदूर व हुदन व रहमतुल लिल मुमिनीन कुल बिफ़ज़लिल्लाहि व बिरहमतिही फ़बिज़ालिका फ़लयफ़रहू हुव ख़ैरुम मिम्मा यजमऊन। हाणे हिते असीं वक़फ़ो था करियूं, 58 आयत ताईं पहुता आहियूं। इंशा अल्लाह आमीन अॻिते वरी पढ़ंदासूं। अल्लाहुम्मा इग़फिरना वरहमना वरज़ुक़ना वहफ़ज़ना वहदना इला सिरातिल मुस्तक़ीम सिरातिल लज़ीना अनअमत अलैहिम ग़ैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दालीन आमीन। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। हस्बी अल्लाहु ला इलाहा इल्ला हु अलैहि तवक्कलतु व रब्बुल अर्शिल अज़ीम। हस्बुनल्लाहु व निअमल वकील निअमल मौला व निअमन नसीर। अल्लाहुम्मा यस्सिर व ला तुअस्सिर अलैना या रब। अल्लाहुम्मा यस्सिर लना उमूरना, अल्लाहुम्मा यस्सिर लना उमूरना, अल्लाहुम्मा यस्सिर लना उमूरना, अल्लाहुम्मा यस्सिर व ला तुअस्सिर अलैना या रब। अल्लाहुम्मा अग़फ़िरना व अंत ख़ैरुल ग़ाफ़िरीन, अल्लाहुम्मा रहमना व अंत ख़ैरुर राहिमीन, अल्लाहुम्मा अर्ज़ुक़ना व अंत ख़ैरुर राज़िक़ीन, अल्लाहुम्मा अहफ़िज़ना व अंत ख़ैरुल हाफ़िज़ीन, अल्लाहुम्मा अंसुरना अला दीन मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वंसुरना अलल क़ौमिल काफ़िरीन। अल्लाहुम्मा अहदिना इला सिरातिल मुस्तक़ीम सिरातिल लज़ीना अनअमत अलैहिम ग़ैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दालीन आमीन। सुब्हान रब्बिका रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व असहाबिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यतिहि व अहलि बैतिहि अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम।